अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं हूँ शफ़ी बलोच और आप देख रहे हैं बज़म रूहानी यूट्यूब चैनल। अब मैं आया हूँ साईं मंजूर हुसैन शाह सैयद बुखारी बादशाह हैं, जो अमलियात के बादशाह हैं। शहनशाह जन्नात भी साईं को कहा जाता है। साईं जो हैं तहसील रोड़ी, तालका रोड़ी के नज़दीक संगरार एक इलाका है। संगरार और डंडी शहर के बीच में सराय बाकर अली में साईं की रिहाइश है। साईं का चैलेंज है पूरे पाकिस्तान में कि जादू, जिन्नात, आसेब, सहर, डकनी, द्यो, जिन, भूत, परी, कोई सी भी चीज़ हो, साईं के एक ही दम से वो चीज़ें छोड़ के चली जाती हैं। साईं का पूरे पाकिस्तान में चैलेंज है। और अब आए साईं से बात करते हैं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। हा बाबा इन में काई बि शइ हुजे, कुझ बि हुजे, कोई बि कंहिंसां तावीज़ हुजनि, बोता हुजनि, कुझु बि हुजे, इनशाला त हुनखे शफ़ा मिली वेंदी ऐं अक़ीदे सचाई ऐं नियत सां जेको ईंदो त उनखे कामयाबी थींदी। हर मुसीबतूं माफ़ु करण वारो मुंहिंजो मालिक आहे। बाक़ी कोशिशि असां जेका कंदा आहियूं अलाह हुन में कामयाबु कंदो आहे। जेकी करे ख़ुदा करे, बाक़ी इनशाला असांजी महिनत ख़ुदा कामयाबु कंदो आहे। ऐं हे इल्मु जेको आहे नूरी इल्मु आहे, न कारो इल्मु आहे, न 420 वारो इल्मु आहे। नूरी इल्मु मोहम्मद मुस्तफ़ा जो फ़रमान आहे, जेकी हक़ हुजे उहो हक़ कजे। हक़ खे कामयाबु करणु ख़ुदा जो कमु आहे ऐं असांजो जेको अर्ज़ु आहे मालिक खे उहो क़बूलु थींदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा साईं घणे अरसे खां इहो कमु कयो पिया? इहो ख़ानदानी कमु आहे बाबा? हीअ असांजो अबे ॾाॾे खां वठी कमु आहे ऐं जेको हे महिनत कयूं पिया ऐं इन जे लाइ असांखे ॿिया नुक़सान बि घणा थी विया आहिनि। जंहिंमें मुंहिंजो जवान पुटु बि उनजो बि कंधु भॼी पियो, वरी मुंहिंजे घरवारी जो बि कंधु भॼी पियो, उन खां बाद वरी ॿी शादी कयमि, उनजो कंधु भॼी पियो। हाणे शादी वादी कोन थो करियां, न को कई आहे। बाक़ी हाणे जेकी तकलीफ़ अची वई आहे उनखे हलायूं था पिया अलाह खे यादि करे। जेको जेको अचे थो त हुनजी ड्यूटी ॾियूं था। शफ़ा मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। जेको तव्हांखे बि हलाए पियो, असांखे बि, असांजो उन मालिक जे आसिरे ते कमु हले थो। जेकी करे ख़ुदा करे ऐं असांजी महिनत जेका आहे ख़ुदा उहा कामयाबु कंदो आहे। माशाअल्लाह। साईं असांजे यूट्यूब चैनल जी जेको व्यूवर्स आहिनि, जेको शाइकीन आहिनि, जेको ॾिसंदड़ आहिनि, जेको असांजा सब्सक्राइबर आहिनि, इन्हनि जे लाइ को तोहफ़ो ॾियो, को अमल ॾियो, का अहिड़ी शइ ॾियो जेको उहे पढ़नि ऐं उन्हनि खे अलाह ताला जेको आहे को रोज़ी जे लाइ, को रिज़िक जे लाइ, कोई शफ़ा जे लाइ, को बि हिकिड़ो अहिड़ो अमल ॾियो जेको ही यूट्यूब चैनल जे शाइकीन आहिनि असांजा, उन्हनि जे लाइ तव्हांजे तरफ़ां को तोहफ़ो हुजे बाबा साईं। हा, इन जे लाइ मुज़म्मिल सूरत जेका आहे उहा फर्स्ट नंबर ते आहे ऐं उहा क़ुर त सॼो वधि में वधि आहे, जी बाबा। पर ख़ुदा हुन में लिखियो आहे त हीअ जेका शइ आहे हिन लाइ आहे, हीअ हिन कम जे लाइ आहे, हीअ हिन कम जे लाइ आहे, हीअ शफ़ा जे लाइ आहे, हीअ कामयाबी जे लाइ आहे, जेकी बि कुझु आहे। ऐं मुज़म्मिल सूरत जेका आहे इहा जे पढ़ंदो रहे त इनशाला हुनजो वधि में वधि कामयाबी थींदी ऐं इनशाला त हुनजो रोज़ी बि ख़ुशहाली थींदी। यानी कि बाबा साईं तव्हांजे तरफ़ां जेको अॼु तोहफ़ो आहे असांखे उहो सूरह मुज़म्मिल पढ़ी वञे। मुज़म्मिल घणी दफ़ा पढ़ी वञे बाबा साईं? 7 दफ़ा। 7 दफ़ा डेली पढ़ी वञे बाबा साईं? पढ़ी। का के निमाज़ जे बाद या ईअं ई? निमाज़ खां बाद। कहिड़ी निमाज़ बाबा? फजर जी हुजे या इशा जी? या फजर जी जी या आशिया जी। अच्छा, या फजर जे बाद 7 दफ़ा? ऐं जेको पढ़ंदो रहे त सुबुह जो पढ़े त यको फजर वारी त यको फजर वारी पढ़े, उन ते पढ़ंदो हुजे। जे अशर वारी पढ़े त उन ते मुकमिल हमेशह जे लाइ उहा अशर वारी पढ़े, उन ते पढ़ंदो। उहा पढ़ी निमाज़ उन खां बाद वरी पढ़े। 7 दफ़ा सूरह मुज़म्मिल पढ़े। अॼु यानी कि तव्हांजे तरफ़ां बाबा तोहफ़ो आहे। बाबा साईं तव्हां मशहूरु हो कि तव्हां वटि मुंद्रा जेको आहिनि उहे कई 100 ऐं सैकड़ो ऐं हज़ारनि जी तादाद में तव्हां वटि मुंद्रा ऐं अमलियात आहिनि। भला को हिकिड़ो मुंद्रो असांखे ॾेई छॾियो, मौला अली मुश्किल कुशा जो बाबा साईं। असांजा व्यूवर्स जिन जे लाइ को अचे, को बि मौला अली मुश्किल कुशा जी वंड मां बाबा साईं, को बि पंजतन पाक जे नाले जो को अहिड़ो मुंद्रो हुजे। हाणे अर्ज़ु ॿुधो, जेको तव्हां सोमियाणी ऐं शाम सिजल थिए वारी निमाज़ जेका आहे न, जी बाबा। सिजल रहण वारी निमाज़ मग़रिब उन खे पढ़ी पोइ उन ते मां तव्हांखे अॻु में बि इहो अर्ज़ु कयो हो त अली जो इहो 35 तस्वीर पढ़ी ऐं इनशाला अॻु में इरादो करे, अॻु में मक़सदु ॾसे त हीउ जेको पढ़ा थो हिन मक़सद जे लाइ पढ़ा थो, इहो पढ़ी बसि पोइ हमेशह जे लाइ निमाज़ में इहे 35 तस्वीरूं यानी कि 3500 दफ़ा डेली पढ़े।
अच्छा 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 पहिरियां पंहिंजो मक़सदु ॿुधाइजे कि मां इन मक़सद जे लाइ पढ़ां थो, पोइ जेको आहे या अलियो या अलियो या अलियो यो अलियो या न अली यो सिर्फ़ु अलियो या माना घणा थी पवंदा हाज़िर जंहिंखे सुवालु करिणो आहे डायरेक्ट हिक खे ई करिणो आहे अली यो अली यो अली यो अलियो हिकु ई अलियो ठीकु आहे बाबा साईं, ईअं बि सही आहे। बसि मौला भलाई आमीन। बाबा साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वीडियो ॾिनी ऐं ॿ शानदार ऐं जानदार तरीन अमल ॾिना, हिकिड़ो अलियो वारो ऐं ॿियो सूरह मज़मिल वारो। बाबा साईं तव्हांजी ॾाढी महिरबानी ॾाढी महिरबानी। ऐं महिरबानी मालिक जी आहे तोते जे तोखे इहो रस्तो ॾिनई ऐं तूं हली आए ऐं इहो असां वटां वंड खणी वे मौला जे हुकुम मुताबिक़ तोखे ख़ुदा जो फरमान आहे त मां तॾहिं मोमिन खे मोकिलींदो आहियां जेको मुंहिंजो औलाद ख़ुदा मोहम्मद जी हूंदी आहे ऐं उन औलाद मोहम्मद जी वटि मोकिलींदो आहियां ऐं उते हुनखे शफ़ा मिलंदी आहे। इन ख़्याल ते तोखे ख़ुदा आंदो आहे, अलाह तोखे कामयाबु कंदो। आमीन। बाबा साईं दुआ कयो। आमीन। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़।